खबर शामिल कई पिया शहदादपुर में रिपोर्ट फ़कीर मोहम्मद चांडियो जी मोटरसाइकिल रजिस्ट्रेशन ते दंड ख़त्म करियो। शहदादपुर मोटरसाइकिल शोरूम यूनियन जे सिंध हुकूमत का गुर सदर मोहम्मद एजाज, जनरल सेक्रेटरी नवाब अली, सान शाहनवाज, शाह मोहम्मद बच्चल लाको ऐं ॿियनि गुरकनि ते चयो आहे त सिंध हुकूमत तरफ़ां अॻु में मोटरसाइकिल जी रजिस्ट्रेशन जी मुद में 3000 खां 10,000 रुपयनि जो दंड मुक़ररु करण सां गॾु 6 महीननि जो वक़्तु ॾिनल हो। हिन वक़्तु सिंध हुकूमत उन कानून खे तब्दील करे मोटरसाइकिल जा कागज़ 1 महीने अंदर ठाहिण जो लेटर जारी करे छॾियो, जंहिंजो दंड 5000 मुक़ररु करे छॾियो आहे, जंहिंसां असांजे कारोबार खे नुक़सानु पहुचंदो ऐं शहरियुनि खे पुर मुश्किलातुनि सां मुंहुं ॾियणो पइजी वेंदो। साईं जी चाहे छा मसलो आहे गवर्नमेंट तरफा 5000 रुपया नाजायज़ लगाया था वञनि मोटरसाइकिल रजिस्ट्रेशन में हिकिड़े मंथ जी पलंटी 5000 रुपया इहा नाजायज़ पलंटी आहे, इनखे महिरबानी करे ख़त्म कयो वञे। ऐं असां गवर्नमेंट खां पुरज़ोर अपील था कयूं कि इहो नाजाइज़ी टैक्स असांजे मथां ख़त्म कयो वञे, न त ॿी सूरत में असांजो जेको एहतजाज जो दाइरो आहे उहो असां वधाईंदासीं। अच्छा, तव्हां यूनियन मोटरसाइकिल शहदादपुर खां जेको आहे सो हिते छा आहे हिन में यूनियन में तव्हां? शहदादपुर मोटरसाइकिल जो नायब सदर आहियां जी जी। गवर्नमेंट खे मुतालबो थो करणु चाहियां त इहो जेको नाजाइज़ी टैक्स असांजे मथां लॻायो वियो आहे इनखे ख़त्म कयो वञे। अच्छा, अहिड़ो टैक्स पहिरीं लॻो आहे मोटरसाइकिल रजिस्ट्रेशन ते? रजिस्ट्रेशन जी फीस इलाही वधीक आहे, उन खां पोइ हींअर जेको गवर्नमेंट टैक्स आयो आहे 5000 रुपया उहो बिल्कुलु नाजाइज़ आहे ऐं इहो नाजाइज़ टैक्स असांखे न वरितो वञे। साईं, तव्हांजो छा मुतालबो आहे? शोरूम आहे इन सां नाले सां असांखे नाजाइज़ टैक्स लॻो आहे न, छा मां वापसि वठी बिल्कुलु, इंशाल्लाह तव्हांजी ख़बर आला हुकाम त हलंदी ऐं इंशाल्लाह गवर्नमेंट खे मुतालबो आहे मोटरसाइकिल यूनियन वारनि जो त असांजो टैक्स ख़त्मु कयो वञे जेको रजिस्ट्रेशन ते आहे। अॻु ई जेको आहे सो अहिड़ी पोज़ीशन आहे जो को फसल जो चाढ़ो न आहे न कारोबार आहे, उन हवाले सां अॼु मोटरसाइकिल यूनियन जा उहिदेदार ऐं जेको मेंबर आहिनि जेको पंहिंजे राय ॾेई रहिया आहिनि।